ताईं सिंध में रहंदड़ समूरनि दोस्तनि खे लर्न विथ GFX चैनल ते भलीकार इन उम्मीद सां त तव्हां सभु दोस्त कहिड़े सां हूंदा। जीअं त अॼु SST ऐं HST जो जेको पेपर थियो आहे 3 मई 2024 ते हुनजो जेको सिंधी वारो हिसो जेको आहे उहो आउं तव्हां दोस्तनि सां शेयर कंदुसि हल करे, त जीअं तव्हां दोस्तनि खे इहो अंदाज़ो थी सघे त तव्हां केतिरे क़दुरु जेको आहे पेपर खे सुहिणे नमूने हल कयो आहे। सो हलूं था पंहिंजे पेपर तरफ़। त हिन में पहिरियों सुवाल जेको आहे उहो आहे त हेठियुनि मां कहिड़ी सूरमी सिंधू दरिया घड़े ते पार करे महबूब सां मिलण वेंदी हुई? मूमल, सुहिणी, लैला या सोरठ? त इन जो सही जवाबु थींदो सुहिणी। सुहिणी में जेको आहे लतीफ़ साईं ज़िक्र कयो आहे त कीअं सुहिणी पंहिंजे महबूब मियार सां घड़े ते सिंधू दरिया पार करे या दरिया जेको आहे पार करे उहो पंहिंजे महबूब सां मिलण वेंदी हुई। सवाल नंबर ॿियो, अहमद काल्ह अरशद खे मार ॾिनी। अहमद काल्ह अरशद खे मार ॾिनी, हिन जुमिले में ज़र्फ़ जो कहिड़ो क़िस्म इस्तेमालु थियल आहे? ज़र्फ़ ज़मा, ज़र्फ़ मकान, ज़र्फ़ तमीज़ या ख़ाली ज़र्फ़? त ज़र्फ़ वारो जेको क्लास आहे सिंधी ग्रामर पाण पढ़ियो होसीं, त हिन जो जेको सही जवाबु थींदो उहो थींदो ज़र्फ़ ज़मान। काल्ह मतिलबु त ज़मान ॿुधाए पियो, मकान माना हंधु कोन पियो ॿुधाए, छा पियो ॿुधाए? वक़्तु ॿुधाए पियो, त इन जो सही जवाबु थींदो ज़र्फ़ ज़मान। शाह लतीफ़ ही बैत सिंध जे कहिड़े आलम ऐं सूफ़ी बुज़ुर्ग खां मुतासिर थी चयो हो? मूंसे ॾिठा मां जिनी ॾिठो पिरीअ खे, तिनी संदी का करे न सघां ॻाल्हिड़ी। लाड़ची मशहूर हस्ती ख़्वाजा मोहम्मद ज़मा लुंवारी साहब वारे वटि जॾहिं साईं लतीफ़ सरकार विया त संदसि शख़्सियत ऐं बुज़ुर्गी खां मुतासिर थी करे इहो बैत चयो हो, त इन जो सही जवाबु थींदो ख़्वाजा मोहम्मद ज़मा लुंवारी शरीफ़ वारो। कहिड़े शाइर पंहिंजी शाइरी में इनल हक़ जो नारो लॻायो आहे? शाह अब्दुल लतीफ़, मियूं शाह इनायत रुज़वी, सचल सरमस्त या शाह करीम? त इन जो सही जवाबु थींदो सचल सरमस्त। जदीद गीत जो बुनियादी सिंधी शाइरी में कंहिं विधो? जदीद गीत जो बुनियादु जेको आहे सिंधी शाइरी में कंहिं विधो? हाणे इहो साॻी सवाल जेको आहे सिंधी शाइरी में जदीद गीत जो बानी कंहिंखे चयो वञे पियो, साॻी सवाल आहे पर थोरो जेको आहे इनखे फेराए करे पेश कयो वियो आहे। त हिन में हीअं आयो आहे त जदीद गीत जो बुनियादु सिंधी शाइरी में कंहिं विधो? त लाज़मी किशन चंद बेवसी हो जंहिं सिंधी गीत खे जेको आहे जदीद अंदाज़ में जेको आहे उहो सिंधी अदब में आंदो। शाह लतीफ़ सुरकारायल में हेठियुनि मां कहिड़े पखीअ जो ज़िक्र कयो आहे? कूंज, ताड़ो, कबूतर या हंज? त इन जो सही जवाबु थींदो हंज। नूरी मुहाणी जो मुर्शद जो नालो छा आहे? जुमन शाह, मोहसिन शाह, चूहर शाह या हुंदड़ो शाह? त इन जो सही जवाबु थींदो हुंदड़ो शाह। गिनान जो मौज़ू कहिड़ो हूंदो आहे? मज़हबी, इश्किया, रज़मिया या मदीहा? मदाह बि कोन हूंदी आहे, उनमें तक़रीबन जेको आहे मज़हबी शाइरी जेको आहे समायल हूंदी आहे गिनान में। उमर बिन दाऊद पोटे जी सवाए उमरी जो नालो छा आहे? साओपन या कारोपन? मुंहिंजी मुख़्तसर आत्म कहाणी आईने जे अॻियां सखर सही ॾी। त उमर बिन दाऊद पोटे साहब जी जेका आत्म कथा आहे या आत्म कहाणी जेका आहे उहा आहे मुंहिंजी मुख़्तसर आत्म कहाणी। किंजर ढंढ सां सिंध जो कहिड़ो इश्किया दास्तान वाबस्ता आहे? त इन जो सही जवाबु थींदो नूरी ॼाम तमाची। शाह लतीफ़ जेको आहे इन ते सुर काबोर्ड लिखियो आहे। त इहो अॼु जो पेपर सिंधी जो जेको हल करे पेश कयो आहे, ऐं इनशाला तव्हां पंहिंजी क़ीमती राय ज़रूरु ॾींदा। जेकॾहिं किथे का ग़लती हुजे या को सवाल में किथे को मुंझारो हुजे त तव्हां पंहिंजी राय जेका आहे उहा ज़रूरु वंड करे सघो था। ऐं अॼु जे लाइ एतिरो ई, इनशाला सुभाणे वरी नए वीडियो में मिलंदासीं। तेसीं ताईं पंहिंजो ख़्यालु रखिजो। अल्लाह हाफ़िज़।